हो तू ख़बर नथी पए त नाज़ा खे अलाए छाजी तांग आहे। अलाए त रांझण जी या पंहिंजे भाउ पाॾे जी, पंहिंजी साहेड़ियुनि जी या पंहिंजे अबाणनि कखनि जी। खैरी सभु सूर अची गॾु थिया आहिनि। पंहिंजा बाण कख छॾे हिते अची पहुता आहिनि। जॾहिं पंहिंजे दिलि खे सुकून नथो अचे, आराम नथो अचे, त वीचारे नासा खे कीअं सुख जो साहु खणे। हो तूं सचो आहीं। हो बि इहो ई सोचींदी आहे त को अहिड़ो माण्हू हिते मिली पवे जंहिंसां हू पंहिंजा दिलि जा सभई सूर वंडे ऐं पंहिंजी दिलि जो भार हल्को करे। बरोबर। तॾहिं त वीचारी असांजी न्याणी ॾींहुं राति उदास थी रहे। सॼो सॼो ॾींहुं रस्तनि ते घुमंदी थी वठे। मिड़ कंहिं माण्हुनि जे मेड़ाके में सजण ते का नज़र पइजी वञे। हीउ विछोड़ो ज़रूरु ख़तमु थींदो ऐं हिकिड़े ॾींहुं असां मोटी हली पंहिंजे माॻ ते रहंदासीं, जिते मोहबतुनि जो माॻ। इंशाअल्लाह। साहब गलती थी वई, साहब गलती थी। मां साहब न आहियां, उथ मथे उथ। मां साहब न आहियां, मां हिन घर जो नौकर आहियां। अच्छा त तूं बि हिन घर जो नौकर आहीं, मामूली माण्हू। पर रोप त वॾनि साहबनि वारो थो ॾसी। ॾाची ॾह त तोॾी 13 साहबनि खां वधीक आहीं। 6.5 लोला अकुल कर। कहिड़ो अकुल कयां ॿुधाए, कहिड़ो अकुल कयां? ही बस आवांगे नौकर आहे, रूप मटियल अथसि छा आहे? तूं बि हिन जो पासो थो वठी। 6.5। अरे निभागा तुंहिंजी नाकड़ त असांखे हिते पहुचायो। अरे मां चवां थो हाणे हिन खां माफ़ी घुरीस। माफ़ करे छॾ मूंखे, माफ़ करे छॾ, माफ़ करे। अरे हे कहिड़े क़िस्म जी माफ़ी आहे? साहब तव्हां हिनखे छॾियो, दिमाग़ू ख़ाली आहे, बेअकुल आहे। जेकॾहिं बेवकूफ़ आहे त पोइ हिनखे गिद्दो में छो नथा दाख़िल करायो? साहब हिनखे उते ई दाख़िल कराइण जे लाइ आया, पर गिद्दूअ जो असांखे ॾस ई कोन थो मिले। 6.5 मां चयो साढ़े बस चुप करे बि। बाबा जेकॾहिं तव्हांखे गिद्दूअ जो ॾस घुरिजे न त उहो तव्हांखे मां थो ॾियां। साहब असांखे गिद्दूअ जो ॾस न, पर असांजो ग़रीब माइट हिते कमु कंदो आहे, असांखे उन जो ॾस ॾियो। मिट उनजो नालो मोर आहे। मोर? हा साहब मोर इहो मोर। हा मोर त हिते कमु कंदो आहे असां वटि। अचो मां तव्हांखे मोर सां अंदरि मिलायां थो। हलो साईं। लठी ते रखो, अंदरि कुता कुंठो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।